अॼु मुसलसल 18 कलाकनि जी लाॻीती बरसाति वसण खां पोइ बदीन ऐं उनजे मुलहका इलाइक़ा जेके हेठां ई हुअण सबबु उन मां पाणी निकाल न थियण सबबु उन में वेठल हज़ारे सवे माण्हू जेके जिन जा अजा ॿुॾी विया आहिनि, जिन जा घर ॾही पिया आहिनि, पंहिंजनि बचनि खे बचाइण लाइ इंतिज़ामिया तरफ़ां का बि वायर न थियण खबर पंहिंजे बचनि खे बचाइण लाइ सिर खणी जेके आहिनि से मुख़्तलिफ़ स्कूलनि ऐं मुख़्तलिफ़ सरकारी इमारतनि में अची वेठा आहिनि। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं प्राइमरी स्कूल एग्रोविल कॉलोनी में, जिते एग्रोविल कॉलोनी समेत एंटी करप्शन वारा मुलहका इलाइक़ा आहिनि जिन में सवे रहवासी जिन जा कचा घर आहिनि, घर ॾही विया आहिनि ऐं उन्हनि इलाइक़नि में चेल खां मथे पाणी बीठो आहे। उन्हनि पंहिंजा बचा बचाइण लाइ हुते पहुता आहिनि ऐं 24 संदन चवण आहे त 24 कलाक थी विया आहिनि, संदन इंतिज़ामिया तरफ़ां का बि वायर न थी आहे। असां सां मौजूदु आहिनि जेका पाण मुरादो वेठल जेके स्कूल में जी इमारत में आहिनि मुतासिरीन, उहे छा था चवनि संदन ॿुधो। 24 कलाक गुज़री चुका आहिनि, बरसाति तमामु का ज़ोर थी वई आहे ऐं असां जेको ग़रीब मिसकिन माण्हू असांजे घर ॾही विया आहिनि, कुझु न रहियो आहे। असां उतां मजबूर थी जेको सरकारी स्कूल में अची बचनि खे लिकायो आहे ऐं रद पचा लाइ का शइ न आहे असां वटि, न असां वटि का शइ आहे। असीं ज़लील थी मज़दूर माण्हू तंग थी पिया आहियूं तमामु। अॼु बिल्कुलु हिननि जो चवणु आहे त 24 कलाकनि जे बावजूदि जेको आहे सो अञा ताईं असांजी कंहिं बि वार न कई आहे। असांजे हिन कैमरा जी अख सां तव्हां ॾिसंदा त असांजे पस मंज़र में अञा ताईं माण्हू जेके आहिनि हेठां इलाइक़नि वारा आहिनि स्कूल में अची रहिया आहिनि ऐं पंहिंजा बचा बचाइण लाइ, पंहिंजा सिर बचाइण लाइ, बाक़ी पंहिंजो रहियल सामान बचाइण लाइ। जी।